नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी के बानी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो की अॼु 97वीं सालगिरह मल्हाई पई वञे। इन हवाले सां मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं मुनक़द कई पियूं वञनि। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 5 जनवरी 1928 ते लाड़काने में पैदा थियो। हिन बर्कली यूनिवर्सिटी कैलिफोर्निया में सियासत में ग्रेजुएशन, ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में कानून वारी डिग्री में मास्टर्स कयो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पहिरीं एशियाई शख्सियत हुयो जंहिंखे इंग्लैंड जी यूनिवर्सिटी साउथ हैम्पटन में आलमी कानून जो उस्ताद मुक़ररु कयो वियो। हू मुस्लिम लॉ कॉलेज कराची में दस्तूरी कानून जो लेक्चरार भी रहियो ऐं 1953 में सिंध हाई कोर्ट में वकालत शुरू कई। 1967 में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पीपल्स पार्टी की बुनियाद रखी रोटी कपड़ा मकान जो नारो लगायो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान के 1973 जो आइन ॾिनो, उनखे लागू करण खां पोइ मुल्क जो वज़ीर आज़म बणिजी वियो। हुन पाकिस्तान में इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस के मुमकिन बनाने में अहम किरदार अदा कियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पंहिंजे मुनफ़रिद अंदाज़, सियासी तदब्बर ऐं फ़िक्र जोगी ॻाल्हियुनि सां मुल्की तारीख़ में अहम मुक़ाम रखे थो। 4 अप्रैल 1979 ते अदालती हुकुम ते ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फाही ॾिनी वई। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 97 योम पैदाइश जे मौक़े ते सदर आसिफ अली ज़रदारी खे सिराज अक़ीदत पेश कंदे पंहिंजो पैगाम में चयो आहे त शहीद भुट्टो पार्लियामानी, जमहूरी ऐं वफ़ाक़ी तरीक़े सां हुकूमत जी बुनियाद रखी। हुन वधीक चयो त शहीद भुट्टो सनअती ऐं टेक्निकी शोबे खे तरक़ी ॾिनी। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जी एटमी प्रोग्राम जो ख़ालिक़ु हुयो।